वक़्तु हिंद ऐं सिंध ते अंग्रेज़ साम्राज क़ाबिज़ हुआ ऐं आज़ादीअ जा कई सुरमा पंहिंजे वतन जी आज़ादीअ ख़ातिर पंहिंजो रतु वहाईंदा रहिया ऐं हिकु मज़ाहमती जंग हलंदी रही। हुन जंग अंग्रेज़नि खे तमामु घणो परेशान करे विधो। हुन जंग में न सिर्फ़ मर्द शरीक हुआ बल्कि औरतूं बि मर्दनि जे शाना बशाना क़ाबिज़ अंग्रेज़ साम्राज सां विढ़ंदियूं रहियूं। फ़लस्तीनी औरत गोरिला अॻवान लैला ख़ालिद 70 जे ॾहाके में इसराइल ख़िलाफ़ छापामार कार्रवाइयूं करे दुनिया में मञता माणी। पर सिंध जी हुरियाणी सोनबाई भेण खे आउं सिंध जी लैला ख़ालिद चवां थो। सिंध जी हुरियाणी सोनबाई भेण खे सिंध जी औरत गोरिला अॻवान तौरु यादि कयो वेंदो। अंग्रेज़नि ख़िलाफ़ जॾहिं 1888 ईस्वीअ खां 1896 ईस्वीअ ताईं वारे अरसे दौरान जेका हुर तहरीक शुरू थी त हुरनि जे उन्हनि गोरिला ऐं छापामार कार्रवाइनि में सोनबाई भेण जो मरकज़ी किरदारु रहियो आहे। माई सोनबाई भेण हुर कमांडर मोहब्बत फ़क़ीर भेण जी भेण ऐं वॾे वरियाम फ़क़ीर ख़ासकेली रिली वारे जी ज़ाल हुई। वॾे वरियाम फ़क़ीर ख़ासकेलीअ खे सोनबाई भेण मां 2 पुट बच्चू बादशाह ख़ासकेली ऐं पीरबख्श फ़क़ीर ख़ासकेली थिया। पीरबख्श फ़क़ीर ख़ासकेली नार वारो फ़क़ीर सां मशहूरी माणी। शहीद बच्चू बादशाह जी शादी माई सईदा ख़ासकेली सां थी, जॾहिं त संदसि भाउ पीरबख्श फ़क़ीर जी शादी माई बेगम भेण सां थी। बच्चू बादशाह जॾहिं अंग्रेज़नि ख़िलाफ़ बग़ावत जो ऐलान करे गोरिला जंग जो आगाज़ कयो ऐं हुरनि छापामार कार्रवाइयूं शुरू कयूं त हुननि छापामार कार्रवाइनि में बच्चू बादशाह जी माउ माई सोनबाई भेण जो ज़िक्र न थिए त हुर तहरीक अधूरी लिखी वेंदी। माई सोनबाई भेण न सिर्फ़ पंहिंजे पुटनि बच्चू बादशाह ख़ासकेली ऐं पीरबख्श ख़ासकेली सां गॾु गोरिला कार्रवाइनि में शामिल रही, पर संदसि 2 नूंहरूं बच्चू बादशाह जी ज़ाल माई सईदा ऐं पीरबख्श फ़क़ीर ख़ासकेलीअ जी ज़ाल माई बेगम भेण बि उन गोरिला कार्रवाइनि में शरीक रहियूं। माई सोनबाई भेण जो भाउ मोहब्बत फ़क़ीर भेण ऐं पीरबख्श वसाण उर्फ़ पीरू वज़ीर बच्चू बादशाह जे गोरिला जथे जा कमांडर हुआ। फ़क़ीर पीरबख्श वसाण उर्फ़ पीरू वज़ीर शादी कोन कई। बच्चू बादशाह जी कमांडर में हुर विढ़ाकनि अंग्रेज़नि जो जीअण जंजाल करे छॾियो ऐं उन्हनि बच्चू बादशाह जी अॻवाणीअ में हिकु मुतबादिल सरकार जोड़े छॾी हुई। संदन राज सांगड़ मीरपुर ख़ास ऐं थरपारकर ताईं वसी हो। मक्खी बेले खां मिठड़ाऊ ऐं शहदादपुर ताईं वारो समूरो इलाइक़ो अंग्रेज़ फ़ौजनि सां शदीद मज़ाहमती जंग जो मरकज़ रहियो। पोइ जॾहिं हिकु साज़िश तहत बच्चू बादशाह ईसो फ़क़ीर ॾाहिरी ऐं ॿिया हुर मुजाहिद गिरफ़्तार थिया त अंग्रेज़नि खेनि सांगड़ शहर जे चौक ते सरेआम फाही चाढ़ियो। जॾहिं त पीरबख्श वसाण उर्फ़ पीरू वज़ीर सांगड़ लॻ अंग्रेज़ फ़ौज सां मुक़ाबले में शहादत माणी। बच्चू बादशाह ऐं संदन साथियुनि जी फाहीअ बाद माई सोनबाई भेण ऐं संदसि 2 नूंहरूं बच्चू बादशाह जी घरवारी माई सईदा ऐं पीरबख्श ख़ासकेली जी घरवारी माई बेगम भेण बि गिरफ़्तार थियूं ऐं अंग्रेज़नि खेनि उमिरि क़ैद जी सज़ा ॾेई कारे पाणी कटण लाइ जैसलमेर जेल रवानो करे छॾियो। गॾोगॾु सवें हुर मुजाहिद मर्द ऐं औरतनि खे लोढ़नि में क़ैद रखियो वियो। तवील क़ैद काटण बाद जॾहिं अंग्रेज़नि जी बरसगीर तां हुकूमत ख़तमु थी त पोइ उन्हनि बहादुर हुरियाणनि खे आज़ादु कयो वियो। अहिड़ियुनि बहादुर औरतुनि ते सिंध खे अॼु बि फ़ख़्रु आहे।